प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अटे बिजली पेट्रोल खां पोइ हाणे हुकूमत दवाउनि जी क़ीमतुनि में 7 खां 10% इज़ाफ़े जी इजाज़त ॾेई छॾी आहे। ॿिए पासे नेशनल प्राइस एंड मॉनिटरिंग कमेटी इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे त जून जे महीने में 8.6% महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। ख़ुदि गवर्नर स्टेट बैंक इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे त जेका मुल्क में महांगाई आहे उहा असांजे अंदाज़े खां तमामु वधीक आहे। हिकु तरफ़ अवाम महांगाई जी चक्की में पीसजी रहियो आहे त ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त अपोज़िशन ख़ुदि जेका आहे उहा बहिरान जो शिकार आहे। उहा अवामी मसइले खे टच नथी करे, शायदि उहा कंहिं मुफ़ाहमत में आहे या वरी पंहिंजा मामला सिधा करण लाइ बि अवामी मसइलनि खां दूर नज़र अचे पई। अॼु इन्हनि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर शाज़िया सोमरो ऐं तहरीक इंसाफ़ जो MNA जयप्रकाश साईं। अवां ॿिन्हिनि मौज़ूद महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार। जयप्रकाश साईं, हाणे तहफ़ुज़ जो जेको खुराक जो वज़ीर आहे उहो चवे थो त कणक किथे आहे उनखे का ख़बर कोन्हे। हवाबाई वारे वज़ीर खे पायलट्स जी जाली डिग्रियुनि वारे मामले जी ख़बर कोन्हे। एनर्जी ऐं पावर वारे वज़ीर खे ख़बर ई कोन्हे त मुल्क में लोड शेडिंग बि थिए पई। ऐं पोइ त माना इहा ॻाल्हि हीअं ॾिसिजे त अपोज़िशन जेको इहो दावा पई करे त वज़ीर आज़म ऐं उन जा वज़ीर जंहिं ॻाल्हि जो नोटिस वठनि था पिया उहो मामिलो या त पहिरियां खां वधीक ख़राबु थो थिए या वरी बहिराननि जे वर चढ़ी थो वञे। वज़ीर आज़म पहिरियां पेट्रोल जो नोटिस वरितो, पेट्रोल महांगो थियो। वज़ीर आज़म अटे जो नोटिस वरितो, अटो महांगो थियो। हाणे कुझु ॾींहं अॻु में वज़ीर आज़म दवाउनि जो नोटिस वरितो त दवाऊं महांगियूं थी वयूं। छा चवंदव अवां? महिरबानी असद भाउ जी। ॾिसो, जेके तव्हां अटे जी ॻाल्हि कयो था त जेको अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको अटे जी ख़रीदारी, कणिक जी ख़रीदारी आहे सूबाई सब्जेक्ट आहे ऐं सूबनि जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ सूबा पंहिंजे मुख़्तलिफ़ टारगेट्स रखी करे हू पंहिंजी कणिक जी ख़रीदारी कंदा आहिनि ऐं पंहिंजा टारगेट्स रखी करे उन जे लाइ हू ख़रीदारी कंदा। ॾिसो, तव्हां सिंध में जॾहिं कणिक जो लास्ट टाइम जॾहिं कणिक जो बहिरान आयो उन वक़्त में सिंध सूबे पंहिंजी लास्ट ईयर कणिक जी ख़रीदारी न कई। उन खां पोइ पंजाब वफ़ाक़ी हुकूमत पास्को जी तरफ़ां सिंध हुकूमत खे कणिक गवर्नमेंट जे अॻ ते मुहैया कई। हाणे बि जेकॾहिं अगरि कणिक जो जिते बहिरान आहे त मां सम्झां थो हिन दफ़े पंजाब सूबे रिकॉर्ड कणिक जी ख़रीदारी कई आहे। इन में को शक कोन्हे त सूबे सिंध बि पंहिंजो टारगेट्स अची कयो आहे। हाणे अमूमन थींदो ईअं ई त जॾहिं कणिक जी ख़रीदारी ख़तमु थींदी त सेप्टेंबर जे खां पोइ हू फ्लो मिल्स खे कणिक गवर्नमेंट जे अॻ ते मुहैया कंदा आहिनि। पर मसइलो इहो रहियो जो जेको गवर्नमेंट जी जेका प्राइस ऐं ओपन मार्केट में जेका मुसलसल जेका जेका आवाज़ अचे थी सही? जी 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 डॉक्टर साहब जयप्रकाश साहब आवां ॻाल्हि कयो। जेका मुख़्तलिफ़ सूबनि छा कयो ज़िलाबंदी आई आहे। ज़िलाबंदियुनि खां पोइ जेका सिंध में जेका कणिक जेका अचणी आहे कराची में, उन में कराची में कणिक न पई अचे ऐं उन सां जेको ज़ख़ीरांदोज़ी थी कणिक जो मिडिल मैन कणिक ख़रीदारी। ॾिसो, इहो सूबनि जो राइट आहे, सूबनि खे कंट्रोल करिणो आहे। कणिक जो जेके बहिरान थिए थो त हिन में वफ़ाक़ जो को ख़ासि अमल दख़ल न आहे, पर सूबनि जो पाण पॉलिसी ॾियणी आहे। जे तव्हां ॻाल्हि कयो था जेका पायलट्स जे हवाले सां, ॾिसो मुख़्तलिफ़ गुज़िरियल जेके 10 साल गुज़रिया आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PMLN हुकूमत कई हुई, उन में तव्हां ॾिसो बग़ैर मेरिट जी नौकरियूं ॾिनियूं वयूं, बग़ैर सियासी रिश्वत तौरु नौकरियूं ॾिनियूं वयूं। मां नथो चाहियां त ॾिसो पीपल्स पार्टी नौकरियूं ज़रूरु ॾिनियूं पर उन्हनि मेरिट जी हमेशह लताड़ कई आहे। कंहिं बि अॼु जेकॾहिं PI इदारो जेकॾहिं तव्हांखे ज़ुबून हालत नज़र अचे थो, इहो गुज़िरियल अॼु जी पॉलिसी न आहे। इहो गुज़िरियल जेके हुकूमतूं रहियूं उन्हनि PI में एतिरी त भर्तियूं कयूं आहिनि जो PI नथो हुनखे बर्दाश्त करे सघे। ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जॾहिं हुकूमत आई आहे उहो मसइलनि खे सुधारण जी कोशिशि पई करे। पर जयप्रकाश साईं, हे को पायलट्स जी डिग्रियुनि वारो मामिलो आहे। उन में वफ़ाक़ी वज़ीर हिकिड़ी स्टेटमेंट त ॾिनी बग़ैर इन्वेस्टिगेशन जे। उन खां पोइ सिविल एविएशन जे सेक्रेटरी इहा ॻाल्हि तस्लीम कई त 262 जेके पायलट्स आहिनि उन्हनि जूं डिग्रियूं बिल्कुलु दुरुस्त आहिनि। काल्ह त सेक्रेटरी हवाबाज़ी सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे त को बि जाली डिग्री वारो मामिलो न आहे। त पोइ बग़ैर इन्वेस्टिगेशन जे जॾहिं तव्हां इन तरह जी रिपोर्ट्स ॾींदव, इन तरह जा बयान ॾींदव त पोइ PIA जो त इहो हाल थियणो आहे। हाणे हिन वक़्तु त PIA ग्राउंड थी चुको आहे। हींअर अॼु जेकॾहिं एविएशन जी जेका बुरी हालत तव्हांखे नज़र पई अचे पई, जेका मुख़्तलिफ़ दुनिया में जॾहिं कोरोना विबा आई आहे उन खां पोइ एविएशन इंडस्ट्री घणी विछल आहे। उन खां पोइ जेको डिग्री वारो मामिलो आयो, तव्हां ॾिसो त कराची में जो PI जहाज़ जो क्रैश थियो उन खां पोइ ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिते डिग्री जाली जो कॉन्सेप्ट हिकु इहो बि कॉन्सेप्ट त हिकु लाइसेंस जेके आहिनि सिविल एविएशन जी तरफ़ां, ऐं ॿी असल में उहो पायलट बेसिकली पायलट
उन्हनि जी उन सिमुलेशन त लाइसेंस इशू कयो आहे, पर हिन में कुझु शक शुबा त ज़रूरु रहिया आहिनि त पोयां जेके पायलट्स जेके उन्हनि जी डिग्री जे हवाले सां पर हवाबाज़ी जे सेक्रेटरी साहब जयप्रकाश साईं, हवाबाज़ी जे सेक्रेटरी साहब त इन ॻाल्हि जो बि एतिराफ़ कयो आहे त डिग्रियूं ऐं लाइसेंस ॿई दुरुस्त आहिनि। हाणे इन जो त ज़ाती तरह वफ़ाक़ी वज़ीरी जारी करे सघे थो, छाकाणि उन ठीकु आहे, पर हे हिकु दवाउनि वारो मामिलो आहे जयप्रकाश साईं, हिकु दवाउनि वारो मामिलो आहे, कोविड लॻो पियो आहे, हूअं ई दवाऊं आवाम जी पहुच खां तमामु घणियूं महांगियूं आहिनि, हे त बुनियादी दवाऊं आहिनि जंहिं ते अवां 7 खां 10% वधाए छॾियो आहे। ॾिसो तव्हांखे ॿुधायां त दवाउनि जी जेको महांगी थियण जी जेका मेन वजह आहे त जेको जेको पाकिस्तान जेको करंसी जेका डिवेल्यूएशन थी आहे, जेको करंसी जेको जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई उन वक़्तु डॉलर 120 में ट्रेड कयो पियो, अॼु डॉलर जी प्राइस तक़रीबन 170 ते पहुती आहे, त हिकिड़ो डिफरेंस जेको 30 खां 40% जेको डॉलर जेको महांगो थियो आहे। जेकी बि दवाऊं उनजो जो रॉ मटीरियल उहो इम्पोर्ट थिए थो, लाज़मी आहे। ऐं जेको प्राइवेट सेक्टर जेके मल्टीनेशनल कंपनियुनि जी जेके दवाऊं इम्पोर्ट थींदियूं थियूं ऐं लोकल कंपनियूं जेके उहे दवाऊं उनजो रॉ ॿाहिरां अचे थो, त उन्हनि जी हिकिड़ी ऑफिशियली रिक्वेस्ट आई हूंदी, उनखे मद्देनज़र रखी करे उन्हनि जी प्राइस वधी वेंदी। जेकर 40 जी असांजो आवाज़ जो मामिलो थियो आहे, जीअं असांजो हिकु दफ़ो ॿीहर राब्तो थींदो त असां जयप्रकाश साहब खां साॻियो ई सुवाल कढांसीं। इन वक़्तु असां प्रोग्राम में आहे डॉक्टर शाज़िया सुमरो साहिबा। डॉक्टर शाज़िया सुमरो साहिबा, अटे जो बहरान आहे, पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो, असां ॾिठोसीं बिजली जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो, दवाउनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे, पर अपोज़िशन असांखे किथे नज़र न पई अचे। ईअं पियो लॻे त ॼण अपोज़िशन पंहिंजा मामला सिधा करण लाइ हुकूमत सां डील पई करे, मुफ़ाहमत वारी पॉलिसी आहे, अवामी मसइलनि खां अपोज़िशन तमामु दूर आहे, सबब कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू असर जी। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जीअं हाणे असांजे मेंबर ॻाल्हि कई त सिंध में जीअं डिवॉल्व सब्जेक्ट आहे, सिंध जेको आहे उहो पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघे थो, त सभ खां पहिरियों मां पंहिंजे भाउ खे इहो यादि ॾियाराईंदमि त सिंध बि जेको आहे पाकिस्तान जो सूबो आहे, ठीकु आहे न। त उन में बि काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके फेडरेशन सां जिन जो तालुक़ु आहे, ऐं इलाही ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन कोरोना जे ऐं जेको हिन वक़्तु सिचुएशन हले थी लोकस जी, उन सिचुएशन में इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके फेडरेशन खे या फेडरल गवर्नमेंट खे उन ते एक्शन वठिणो आहे। सभ खां पहिरियों ॻाल्हि थी आहे हेल्थ, जेकॾहिं असां शुरू में ॾिठो वञे हा त दवाउनि जो जॾहिं स्कैंडल आयो ऐं तव्हांखे हेल्थ मिनिस्टर खे हटाइण जी ज़रूरत पई हुई ऐं तव्हां उन ते हिकु कमीशन ठाही ऐं हिकिड़ी इंक्वायरी कमेटी तव्हां कई हुई, जॾहिं ई उन ते एक्शन वरितो वञे हा, मुंहिंजे ख़्याल में हिन गवर्नमेंट जो कमु इहो आहे त हिकिड़ी कमीशन ठाहियो, उन जी रिपोर्ट वठो ऐं उन ते एक्शन कुझु बि न, बसि उन खे उन सीट तां हटाए, माण्हू खे उन सीट तां हटाए छॾियो। जॾहिं त हिननि अगरि उन्हनि मिनिस्टर ते एक्शन वरितो हुजे हा या उनखे कोई सज़ा ॾिनी वञे हुजे हा त उन खां पोइ अटे जो बहरान न थिए हा। जेकॾहिं अटे जे माफ़िया खे सज़ा मिले हा, दवाउनि ऐं अटे जे माफ़िया खे सज़ा मिले हा त खंड जो बहरान न थिए हा। जेकॾहिं खंड जे बहरान ते एक्शन वरितो वञे हा त बिजली जो बहरान न थिए हा, बिजली जो बहरान ते एक्शन वरितो वञे हा त पेट्रोल जो बहरान न थिए हा। ऐं जॾहिं इन्हनि जो इन्हनि जे जेके काबीना में हिननि हीरा लिकाए रखिया आहिनि, उन्हनि जी जेकॾहिं ॻाल्हि करणु शुरू कजे त सभ खां पहिरियों हेल्थ मिनिस्टर, उन खां पोइ प्राइम मिनिस्टर जेके कॉमर्स मिनिस्टर बि आहिनि उन्हनि जी, उन खां पोइ एविएशन मिनिस्टर जेके पाण जाली डिग्री ते वेठल आहिनि उहे ॿियनि जे लाइ जाली डिग्री जी ॻाल्हि करनि था पिया, कम्युनिकेशन मिनिस्टर जेको हिकु जाली डिग्री ते आहे ऐं उन जे लाइ पिशावर हाई कोर्ट खां डिसीजन बि अची वियो आहे, एनर्जी मिनिस्टर जंहिंखे इहा ख़बर ई न आहे त हिकु मिनिस्ट्री ते वेठो आहे ऐं उन जा कम केरु थो हलाए, मामलात केरु थो सही करे, उनखे का ख़बर कोन्हे। फूड एंड सिक्योरिटी मिनिस्टर जो कल्ह जो बयान तव्हां ॿुधो त उहो पाण हैरान परेशान आहे त अटे जो बहरान थियो कीअं। सही, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त एॾी वॾी मिनिस्ट्री ऐं प्राइम मिनिस्टर जी जेकॾहिं तारीफ़ कई वञे त हुनखे हर मामले जी ख़बर टीवी खां पए थी पई, इवन कि पंहिंजे प्राइम मिनिस्टर हुजण जी टीवी खां ख़बर पए थी, डॉलर जे मथे वञण जी ख़बर हुनखे टीवी खां पए थी, पर कोई कम वारी ॻाल्हि जेकॾहिं हिननि खां कम वारी ॻाल्हि पुछी वञे त हिननि वटि सिर्फ़ु ब्लेम गेम आहे या पोइ वरी 18th अमेंडमेंट जो हिकिड़ी शील्ड वठी करे वेठा आहिनि त इहो डिवॉल्व सब्जेक्ट आहे ऐं इहो जेको आहे सूबनि जो इख्तियार आहे, उहे करे सघनि था। भई त हिन वक़्तु जेका आहे उहा क्राइसिस वारी सिचुएशन आहे, हिन वक़्तु एमरजेंसी सिचुएशन आहे, त एमरजेंसी नेशनल क्राइसिस हले थो पियो, हिकु नेशनल
कोरोना जो हिकिड़ो अटैक आहे उन्ही खे कंट्रोल कयो, उन्ही में तव्हांखे दवाउनि त वधाइण जे बजाए फ्री करणु घुर्जनि। सही नॉर्मली माण्हू जेके मेडिसिन वठनि था पिया उहे उन्हनि जी पहुच खां दूर आहिनि। तव्हां इहो ॾिसो त हाणे जेके दवायूं आहिनि उहे कहिड़े ऊचाई ते पहुची वयूं हूंदियूं, उन्हनि जी कीमत केतिरी वधी वई हूंदी। डॉक्टर साहब तमाम त सूरत हाल में अपोजिशन किथे आहे? जेके माण्हू आहिनि उहे बेरोज़गार थी चुका आहिनि। अधु खां वधीक तव्हां गोल्डन हैंडशेक ॾेई करे हाणे टूरिज्म डिपार्टमेंट मां तव्हां माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे, चैनल बंदि कंदा था वञो पिया तव्हां। इन खां अलावा जॾहिं अवाम जा इशूज़ असां असेंबली में हाईलाइट करणु चाहियूं था या उन्हनि ते ॻाल्हाइणु चाहियूं था त अपोजिशन जा माइक नथा खुलनि। बाक़ी जॾहिं गवर्नमेंट ऐं ट्रेजरी बेंचिस खे बदतमीज़ी करणी हूंदी आहे, ब्लेम गेम करणी हूंदी आहे, त उन्हनि जा माइक न बंदि थींदा आहिनि, अपोजिशन जा माइक न खुलंदा आहिनि ऐं उन्हनि जा माइक न बंदि थींदा आहिनि। त कहिड़े बेस ते असां मीडिया कॉन्फ्रेंस सां मीडिया जे मथां असांजो बैन लॻी वियो आहे। असांजे जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थियनि थियूं त उहे आवाज़ जेका अवाम ताईं नथी पहुचे, सच ॻाल्हायो वञे थो त उन्हनि माण्हुनि खे जेलनि में बंदि कयो वञे थो। तव्हां पाण ॿुधायो, साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहब 11 महीना थियण वारा आहिनि, बिना कंहिं वजह जे अञा ताईं कस्टडी में आहिनि। हिन वक़्त ताईं उन्हनि जो को रेफरेंस दाख़िल न थी चुको आहे। हिन वक़्त मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत इहो चवंदमि, चीफ जस्टिस साहब खे रिक्वेस्ट कंदमि त इन्ही शइ ते नोटिस वरितो वञे कि ख़ुर्शीद शाह साहब खे इन वक़्त ताईं छो बंदि रखियो वियो आहे, छो न उन्हनि जी बेल थिए थी पई, छो न उन्हनि खे रिलीज़ कयो वञे थो, या कोई अगरि तव्हां वटि एविडेंस आहे त तव्हां रेफरेंस छो न हिन वक़्त ताईं ॾिनो आहे। जी डॉक्टर साहब पर इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि त आहे न त हीअ की अवामी मसइला आहिनि, बुनियादी अवामी मसइला आहिनि। हाणे अगरि इन ते अपोजिशन बि हुकूमत सां मफ़ामत वारी पॉलिसी में हूंदी त पोइ अवाम खे त अञा वधीक बदतर सूरत हाल अवाम खे असां कहिड़े तरीक़े सां अप्रोच कयूं। असां जेकॾहिं सेशन में या असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हाइणु चाहियूं था त असांजे माइक खोलण नथा ॾिना वञनि, ठीकु आहे। स्पीकर साहब असांखे ॻाल्हाइण जी परमिशन, हिकु नॉर्मल जेके डिबेट हले पई एग्रीकल्चर ते उन ते असांजा माइक हिकु लिमिटेड टाइम लाइ खुलनि पिया। असांजा क्वेश्चन आंसर जेकॾहिं रिलेटेड आहिनि कंहिं अवामी इशू सां त उन जे लाइ बि असांखे हिकु लिमिटेड टाइम मिले थो त असां उन ते सिर्फ़ु टू द पॉइंट ॻाल्हायूं। पर जॾहिं गवर्नमेंट साइड खां उन जो आंसर मिले थो त पूरी हिकिड़ी स्पीच जे तौर ते असांखे आंसर मिले थो पियो। त जेकॾहिं असांजो हिकिड़ो टाइम लिमिटेड आहे त हुन साइड खां बि टाइम लिमिटेड रखियो वञो। ऐं 2.5 साल थी विया आहिनि, अॻे तव्हां त 14 महीननि में 15 महीननि में कंटेनर खणी अची करे वेही रहिया हुया डी चौक ते, तॾहिं तव्हांखे परफॉर्मेंस जी फिक्र न हुई त माण्हू खे टाइम लॻंदो आहे परफॉर्मेंस ॾियण में। तव्हांजे त 2.5 सालनि में हिन वक़्त ताईं कोई परफॉर्मेंस न आहे, तव्हांखे पुछण वारो कोई बि न आहे। तव्हां त पंहिंजी प्राइम मिनिस्टर न्याज़ी पंहिंजी पहिरीं स्पीच में चयो हुयो त तव्हां बि कंटेनर खणी करे डी चौक ते अचो, बल्कि कंटेनर मां तव्हांखे ॾींदमि ऐं खाधो पीतो बि मां तव्हांखे हुते प्रोवाइड कंदमि। त उहो किथे आहे? इमरान खान न्याज़ी किथे आहे? प्राइम मिनिस्टर उहो साम्हूं अचे न। हुनखे त एतिरो ख़ौफ़ हूंदो आहे त जॾहिं अपोजिशन असेंबली में हूंदी आहे त उहो वीचारो अची करे ॻाल्हाए न सघंदो आहे। एतिरो अगरि डेयरिंग आहे, एतिरी हिम्मत आहे, प्राइम मिनिस्टर जी सीट ते वेठा आहियो, तव्हांखे त सभिनी खे फेस करणु घुर्जे। कश्मीर जो सौदो तव्हां कयो ऐं हिन वक़्त ताईं जेके बि तबाहियूं आयूं आहिनि तव्हां करे चुका आहियो। तव्हां घटि में घटि उन्हनि जी ज़िमेदारी त क़बूल कयो, अची करे अवाम खां माफ़ी त घुरो त असांखां इहे ग़लतियूं थियूं आहिनि। तव्हां हिन जे मथां हुन जे मथां कमीशन ठाहे करे तव्हां हिकु साइड ते थी वेही था रहो पिया। ठीक है जयप्रकाश साहब जी डॉक्टर शाहिदा साहब असां जयप्रकाश साहब का पुछंदासूं। जयप्रकाश साहब असां मुंहिंजी ॻाल्हि पूरी थियण ॾियो त पीआईए जी एतिरी बेइज्जती जो इथियोपिया जहिड़ो हिकिड़ो मुल्क तव्हांजे मथां बैन लॻाए थो पियो। वॾनि मुल्कनि त लॻाया, हिकिड़ो इथियोपिया जहिड़ो मुल्क तव्हांजे मथां बैन लॻाए थो। इन खां वधीक शर्म जी कहिड़ी ॻाल्हि हूंदी? जी 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 जयप्रकाश साहब, डॉक्टर शाज़िया चए पई त हाणे त असांजी सूरत हाल जेका आहे उहा इथियोपिया खां बि बदतर आहे, जो इथियोपिया जहिड़ो मुल्क बि असां ते बैन थो हणे। ॿियो त असां जॾहिं बि अवामी मसइलनि जी ॻाल्हि कयूं था पिया त असेंबली जे फ्लोर ते असांखे ॻाल्हाइण नथो ॾिनो वञे, नेब जूं कार्रवायूं असांजे ख़िलाफ़ आहिनि, असांजा लीडर गिरफ़्तार थियनि था पिया। ऐं ॿियो त जॾहिं बि अवामी मसइलनि ते ॻाल्हि कयूं था त हीअ 18वीं तरमीम जो कवर करे ऐं पोइ मामला जेके आहिनि उहे सूबाई हुकूमतुनि जे हवाले करे था छॾनि। ॾिसो अदी शाहजा, मां ॾिसां पियो मुसलसल उहा असेंबली में मौजूदु हुई ऐं मां नथो सम्झां त स्पीकर साहिबु जेको क़ौमी असेंबली जे इजलास दौरान वधि मां वधि टाइम अपोजिशन खे ॾिए थो। ऐं एग्रीकल्चर ते जॾहिं बहस हलियो पिए त उते बि अदी वारनि पीपल्स पार्टी वारनि सभिनी खे टाइम मिलियो। ऐं मां नथो, असुल मसइलो ख़बर छा आहे त मसइलो इहो आहे त बेसिकली पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका सिंध में हुकूमत आहे
उन सिंध जी हुकूमत जी जेकॾहिं तव्हां अगरि वाखाण करे ॾिसणु चाहियो त तव्हां सिर्फ़ु कल्ह जो हिकिड़ो मिसाल ॾिसो त कलाक जेकी बारिश थी आहे उन में कराची जो शहर ॿुॾी माना समुंड जो ॾेखार ॾेई रहियो। छा कराची जी जेका सूरतहाल आहे अहिड़ी तरमीम खां पोइ जॾहिं असीं छो न ॻाल्हि कंदासीं अहिड़ी तरमीम खां, जॾहिं अहिड़ी तरमीम खां पोइ जॾहिं वफ़ाक़ जी तरफ़ां सभु सब्जेक्ट डिवॉल्व थी चुका आहिनि ऐं उहो सूबनि जो कमु आहे त गुड गवर्नेंस ॾेखारे करे माण्हुनि ताईं शइ परफॉर्मेंस ॾेखारींदी। सिर्फ़ु पीपल्स पार्टी इन ॻाल्हि ते वेंदी आहे त हू पंहिंजी जेका बैड गवर्नेंस आहे, जेका पाण में जेके पाण करप्शन में लिकियल आहिनि ऐं उन्हनि जेको सिंध जो जेको अॼु ॿेड़ो ॿुॾल आहे, सिंध में जेको बुरो हाल आहे, थरपाक जो तव्हां ॾिसो केॾो बुरो हाल आहे। ॾिसो जॾहिं अहिड़ी तरमीम खां पोइ अव्हांखे जॾहिं पावर सभु सूबनि जे हवाले आहिनि त अमन अमान सूबनि जे हवाले आहे, फूड एग्रीकल्चर सूबनि जे हवाले आहे, जेकॾहिं सैनिटेशन सूबनि जे हवाले आहे, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सूबनि जे हवाले आहे, त पोइ वफ़ाक़ छा थो करे सघे? अॼु जेकॾहिं थर में पाणी न आहे त हिन में कंहिंजो क़सूरु आहे? इन में त सूबनि खे पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारणी पवंदी न। अॼु जेकॾहिं अमन अमान जिते को अमन अमान ख़राबु थिए थो, इहा कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? मूंखे ॿुधाए कराची में हिननि छा कयो? कराची में KMC जेको आहे, जेको बलदाती जेके इदारा आहिनि उन्हनि में हिननि पंहिंजो असर उसूल लिखी छॾियो आहे। हिननि छा ठाहियो कराची में? हिननि इहा जेका वाटर ॾिसो था ॻाल्हि मुकमल कजो, ॻाल्हायो हाणे पंहिंजो जवाबु ॾियां त हिकिड़ो मिनट। हुन सॉलिड वेस्ट मैनेजमेंट इदारो ठाहे छॾियो आहे। मूंखे ॿुधायो जॾहिं तव्हां वटि KMC मौजूदु आहे, किचिरो खणण ते छा बुरादनि शइ कमु आहे? जेकॾहिं तव्हां उहा ज़िम्मेदारी खणो था त अॼु कराची जो छा हाल आहे? ऐं मुंहिंजो अंदरूनी सिंध में तव्हां अॼु जना हॉस्पिटल विया आहियूं, जना हॉस्पिटल जॾहिं हिन असांजे वफ़ाक़ जे हवाले थियण वारी आहे त हिननि जे जना हॉस्पिटल ॿुॾी पई पाणी में, हिन में कंहिंजो ज़िम्मेदार आहे? सूबनि खे जॾहिं फंड्स NFC तहत मिलनि था त उन्हनि खे खपे त उहे डिलीवर कनि। हिननि खे छा सिर्फ़ु इहो आहे जॾहिं बि को अहिड़ो बोरान अहिड़ी का ॻाल्हि ईंदी आहे वफ़ाक़ ते असेंबली में वठी हिकिड़ी शोर करणु शुरू कंदा आहिनि, पंहिंजी जेका परफॉर्मेंस हिनखे नज़र नथी अचे ऐं सिर्फ़ु अटैक कंदा आहिनि वफ़ाक़ ते, वज़ीर पाकिस्तान इमरान ख़ान ते। हिननि खे खपे अॼु अटो। मूंखे ॿुधायो अॼु सिंध जा जेके गुदाम आहिनि कणिक जा, उहे जेकॾहिं भरिया पिया आहिनि कणिक जेके महांगी थिए थी, त छा चीफ मिनिस्टर खे राइट न आहे तो सस्ती कणिक माण्हुनि खे अटो मुहैया करणु? छा इहो इमरान ख़ान जो कमु आहे? सिंध हुकूमत छाजी करे चीफ मिनिस्टर वेठो हिन जो कमु आहे परफॉर्मेंस ॾेखारे। तव्हां जेकॾहिं हर मसइलो थिए थो तव्हां अचो त वफ़ाक़ में रड़ियूं कयो था, रड़ियुनि सां कमु न थींदो, तव्हांखे कुझु करिणो पवंदो। जॾहिं तव्हांखे NFC तहत फंड्स मिलनि था, उन फंड्स में तव्हांजी सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कयो। सिंध जे माण्हुनि जी तव्हांखे वोट ॾेई तव्हांखे हिते करे सिंध में हुकूमत करण जो हक़ ॾिनो आहे त सिंध जे माण्हुनि जो। जयप्रकाश साहब इहो सवाल बिल्कुलु डॉक्टर शाज़िया खां पुछंदासीं त हिकु कराची में काल सॼो शहर तक़रीबन ॼण ॿुॾी वियो। 1.5 कलाक जी बारिश खां पोइ ईअं लॻो पियो त ॼण हर शहर जे हर रोड ते हिकिड़ो तलाउ हुयो। पर तव्हां इहो ॿुधायो त हीउ हिकु दवाउनि वारो मामिलो आहे, लोड शेडिंग वारो मामिलो आहे, या हिकु पेट्रोल जो बहिरान थियो? इहो त वफ़ाक़ी सब्जेक्ट्स आहिनि, इन में अव्हांजी गिरफ़्त किथे आहे? कोविड जे दौर में जयप्रकाश साहब 7 खां 10% बुनियादी दवाउनि ते इज़ाफ़ो, छा इहो अवाम जे मथां बम किराइण जे बराबरि न आहे? ॾिसो ॿ ॻाल्हियूं, दवाउनि जो बेसिकली इहे तव्हांखे मां पहिरां चई चुको आहियां, दवाउनि जी रेट जे हवाले सां जेको डॉलर जो जेको महांगो थियो, जेको $120 वारो डॉलर जी 170 जो ट्रेड करे पियो, ऐं उन खां पोइ जेके बि रॉ मटीरियल जो इम्पोर्टेड मटीरियल आहे जेको दवाउनि जो, उहो महांगो थी चुको आहे। उन खां पोइ छा दवाउनि जी कंपनी को गवर्नमेंट जी कंपनी न आहे? जेके प्राइवेट कंपनीज़ खे जेकॾहिं उनखे का शइ महांगी थिए थी त उहे अगरि उनखे रॉ मटीरियल महांगो मिलंदो त दवाऊं उनखे महांगी करणी पवंदियूं। ऐं उन खां पोइ बि 7% महांगाई थी, 7% दवाउनि जो रेट वधियो आहे। हालांकि डॉलर जो रेट 40% वधियो आहे। मां सम्झां थो जेके दवाउनि जी अच्छा, तव्हां इहो था चओ त इहो 7% बि अञा घटि आहे, अञा हुकूमत खे वधीक महांगो करणु घुरिजे? न, मां इहा नथो चवां त वधीक महांगो करणु खपे। मुंहिंजी चवणी तव्हां मूंखे जस्टिफिकेशन घुरो पिया, तव्हांखे मां ॿुधायां थो। जयप्रकाश साहब, डॉलर त गुज़िरियल साल बूस्टअप थियो न, हिन साल त एतिरो वॾो डॉलर न वधियो आहे न। उन खां पोइ दवाउनि जा रेट गुज़िरियल साल खां वठी 1.5 साल खां वठी दवाउनि जो रेट न वधियो आहे। दवाउनि जा उन्हनि हीअं नई इम्पोर्ट ऐं अॻियां दवाऊं जेके इंडिया मां रॉ मटीरियल ईंदो सस्तो पवंदो, इंडिया जी ट्रेड जो बैन लॻल आहे। उन खां पोइ हुकूमत खे मजबूरन उनजो जेको चाइना मां मटीरियल अचे थो, यूरोप मां अचे थो मटीरियल। न भला कोविड जो दौर, कोविड ॾिसो जयप्रकाश साहब हाणे ॻाल्हि इहा आहे त
मईशत असांजी वेहिजी वई आहे, कोविड में आवाम जे हूअं ई ख़ौफ़ लॻो पियो आहे, इस्पतालूं भरियूं पियूं आहिनि। इन वक़्तु ज़रूरी बहितर न हो त हुकूमत आवाम खे सब्सिडी ॾे हा ऐं दवाऊं अञा वधीक सस्ती करे हा, भला सस्ती न बि करे हा त जेको बैलेंस हुयो उहो बरक़रार रखे हा। हिन वक़्तु मुहांगे करण में कीअं था ॾिस, मतिलबु इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। जयप्रकाश साहब मुंहिंजो आवाज़ अवां थी ख़राब आहे त ॾिसो इमरान ख़ान साहब हुकूमत खे 2 साल थिया, 70 साल में जेको मुल्क जो जेको बेड़ो घरक कयो वियो आहे, 70 साल में मुल्क जी जेकी मईशत जी तबाही आहे, जॾहिं असांखे हुकूमत मिली हुई उन वक़्तु $20 अरब जा खसारा हुआ, $20 अरब जो करंट अकाउंट डेफिसिट हो, $20 अरब जो तिजारती खसारो। उनखे करंट अकाउंट डेफिसिट घटाइण खां पोइ अॼु करंट अकाउंट डेफिसिट बराबरि थियो आहे। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां चओ त अञा बि असीं सब्सिडी ॾिसो, सब्सिडी सां को फ़ाइदो नथो थिए, सब्सिडी सां उल्टो ई अञा शयूं उन में मिडलमैन अचनि था। मां त सब्सिडी जे हक़ में ई न आहियां त कंहिंखे सब्सिडी का ॾिनी वञे। सब्सिडी आम माण्हू खे मिलणु खपे, ग़रीब माण्हू खे मिलणु खपे। असीं नथा चाहियूं त इंडस्ट्रियलिस्ट खे सब्सिडी ॾेई करे उन में वधीक उन माण्हू इन्वॉल्व करे हिकिड़ो वधीक बहिरान पैदा कयूं। मां सम्झां थो, ॾिसो बाक़ी रही ॻाल्हि, मां सम्झां थो सिंध हुकूमत खे हिन दफ़े कणक में जेका करप्शन थी आहे, तव्हांखे नज़र नथी अचे सिंध में हुकूमत में केतिरी कणक जे गुदामनि में करप्शन थी आहे। हमलो करण जी कोशिशि कंदी आहे। वफ़ाक 45% जेके कॉन्ट्रैक्ट जेके लिस्टूं जेके इदारा हुआ सभु सूबनि जे हवाले विया आहिनि। वफ़ाक जॾहिं पंहिंजे साल जी शुरूआति कंदो आहे त उहो माइनस खां शुरू कंदो आहे। एनएफसी तहत फंड्स सभु सूबनि जे हवाले थियो वञनि था। ठीक है इहो ॼाणींदासूं डॉक्टर शादिया साहिब खां। डॉक्टर शादिया साहिब, हिकु त जयप्रकाश साहिब चए पियो त सिंध हुकूमत जेका पावर जी डिवोल्यूशन ही उहा न करे सघी आहे, उनजो नतीजो कल्ह असां ॾिठोसीं त कराची में 1.5 कलाक जी बारिश खां पोइ कराची जो हर रोड ॼण हिकिड़ो तलाउ जो मंज़र पियो ॾिए। त ऐं ॿियो त कराची जो जेको कचिरो आहे उहो त हाणे मतिलबु त KMC जे हवाले हुजणु घुरिजे आहे की ॿिया की म्यूनिसिपल कमेटी जा इदारा आहिनि उन्हनि में हुजे हा, उहो बि सिंध हुकूमत पाण वटि रखे थी पई। सभ खां पहिरीं ॻाल्हि त जयप्रकाश ॻाल्हि कई गवर्नर्स जी, त जेका कुझु ॾींहं अॻु में लाहौर में बारिश थी उन में बि सिंध गवर्नर्स जे करे जेको आहे लाहौर में पाणी भीजी वियो ऐं लाहौर जेको आहे उॿड़ी वियो हुयो। ऐं पिशावर में जेका बारिश थी, BRT जे चौधारी जेको पाणी में माण्हू फासी पिया हुया, उहो बि मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट जी नाअहली आहे जो उन पिशावर में वञी करे पाणी खे न संभाले सघी, बारिश जो पाणी न कढी सघी। ॻाल्हि करनि था कराची जी, त कराची में तव्हांजो हिकु फेडरल मिनिस्टर फंड वठी करे ऐं चंदो वठी करे मेयर कराची खे गॾु वठी करे निकितो हुयो कराची खे साफ़ करण जे लाइ। त उनजो मूंखे हिकु रिज़ल्ट ॿुधाए छॾियो त छा हाल आहे। ऐं 2-2.5 सालनि खां तव्हां वटि फ्री हैंड आहे पिशावर में, KP सूबे में ऐं पंजाब सूबे में। तव्हां उतां जी गवर्नर्स खे तव्हां सिंध में कंपेयर कयो, तव्हां जिना हॉस्पिटल जी ॻाल्हि कयो था, उन खे त तव्हां वठी छॾियो आहे, उहो त फेडरल जे अंडर में आहे, उते त तव्हांखे कमु करणु घुरिजे। उन में सिंध गवर्नमेंट जो नालो किथे आयो? ऐं ॿी ॻाल्हि कई तव्हां अमन अमान जी, त अमन अमान में तव्हां मूंखे इहो ॿुधाए सघो था त हिन कोरोना जे एतिरे क्राइसिस वारे दौर में तव्हांखे कुलभूषण यादव जे लाइ कोई हिकिड़ो ऑर्डिनेंस आणण जी कहिड़ी ज़रूरत पई? ऐं मूंखे इहो ॿुधायो त एहसान उल एहसान किथे आहे? ऐं ॿियो इहो मूंखे ॿुधायो त अफ़गान ट्रांज़िएंट ट्रेड जेका आहे उहा खोली वई आहे, त उहा कहिड़े ते खोली वई आहे? जॾहिं असां असेंबली जे फ्लोर ते इहो क्वेश्चन कयोसीं त इहो कहिड़े MOUs ते या कहिड़ी टर्म्स एंड कंडीशंस ते खोलियो वियो आहे? ट्रांज़िएंट ट्रेड, अफ़गान ट्रांज़िएंट ट्रेड जेको खोलियो वियो आहे, इहो कहिड़े MOUs ते या टर्म्स ते थियो आहे? त उन में चयो वियो त इहो कॉमर्स मिनिस्ट्री तव्हांखे आंसर ॾींदी। जॾहिं कॉमर्स मिनिस्ट्री खां पुछियो वियो त उन्हनि चयो त तव्हांखे फॉरेन अफेयर्स इन्ही जो आंसर ॾींदा। त ॾिसो, हिकु शइ तव्हां ॿिए जे मथां हणंदव, विचों तव्हां पंहिंजो कमु कंदा था वञो। तव्हांखे इन क्राइसिस वारे दौर में अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी आहे जो तव्हांखे ऑर्डिनेंस आणण जी ज़रूरत पई आहे? हिकिड़ो तव्हां प्रेसिडेंट ऑर्डिनेंस फैक्ट्री लॻाए वेठा आहियो, जंहिंमें तव्हां असेंबली खे बाईपास करे ऐं सेनेट खे बाईपास करे तव्हां पंहिंजा ऑर्डिनेंस आणियो था पिया। अहिड़ा कहिड़ी एमरजेंसी आहे? तव्हां उहे बिल छो न असेंबली में आणियो था, छो न अवाम जे साम्हूं उहे शयूं आणियो था जो हिकु ऑर्डिनेंस जे थ्रू तव्हांखे अवाम जे मथां मुसलत करणियूं पवनि थियूं उहे शयूं?
ठीकु आहे, पर डॉक्टर शाहिद साहिबा हिकु काल कराची जे माण्हुनि अज़ाब सां थियो आहे। अली ज़ैदी साहिब त चए थो त गुज़िरियल साल असां 44 अरब रुपया ख़र्च करे नाला साफ़ करायासीं, उन करे कराची जो शहर में बरसातूं तमामु घणियूं थियूं ऐं कराची जो शहर बची वियो। हिन दफ़े हिननि खे जेको 1 अरब वर्ल्ड बैंक ॾिनो इहे ई खाई विया ऐं नाला साफ़ न करे सघिया, उन करे काल जेको आहे उहो सॼो जो सॼो शहर ॿुॾी वियो आहे। असद इहा त ॾिसो न, हाणे लोकल एडमिनिस्ट्रेशन जेका आहे, मेयर कराची केरु आहे, जेके हिननि जा पंहिंजा गॾु वेठा आहिनि, गवर्नमेंट में वेठा आहिनि, उहे आहिनि। तव्हां त पंहिंजनि माण्हुनि खां पाण न पुछो त उहे किथे आहिनि पैसा, पर लोकल गवर्नमेंट के वटि आहे? पर डॉक्टर शाहिद साहिब वर्ल्ड बैंक जो 1 अरब तव्हांखे मिलियो, सिंध हुकूमत खे मिलियो। न ॾिसो अदा, जेका ॻाल्हि हुई सिधी सी ॻाल्हि आहे त मेयर कराची जॾहिं अली ज़ैदी सां गॾु गाॾी में चढ़ी करे विज़िट करनि था पिया ऐं उन्हनि खे पॉइंट आउट करनि था एरियाज़ जेके हिननि खे सफ़ाई करणी आहे, जिन्हनि एरियाज़ उन्हनि खे एक्शन वठिणो आहे, हुन टाइम ते उहे शयूं छो न थियनि थियूं पियूं? जॾहिं हिननि खे फंड ॾिना बि वञनि था त उहे काथे था वञनि पिया? ऐं तव्हां प्लस माण्हुनि खां चंदा वठी करे ऐं हिकु कंपनीज़ खे हायर करे तव्हां सफ़ाई जो दावो कयो था, त उहे सफ़ाई हाणे नज़र अचणु घुरिजे हा न। सही, पर डॉक्टर शाहिद साहिब आज जेको PTI इहो मुतालबो कयो आहे त हिकु 1 अरब हिननि खे वर्ल्ड बैंक वारे तरफ़ ॾिनो आहे, त वर्ल्ड बैंक उन जो ऑडिट कराए, अवां ऑडिट कराइण लाइ तयारु आहियो त 1 अरब रुपयो अवां किथे किथे ख़र्च कयो? असां हर टाइम जे हे ॾिसो न, हाणे हिते बि ॻाल्हि आई सिंध गवर्नमेंट जी कि सिंध गवर्नमेंट जे मथां ऑडिट थियणु घुरिजे। सभ खां पहिरियों त ऑडिट तव्हांजे मथां थियणु घुरिजे, तव्हांजी जेके नाअहली आहे दवाउनि जे मथां, तव्हांजी नाअहली जेको अटो महांगो थियो उन्ही जे मथां तव्हांजी ऑडिट थियणु घुरिजे। एविएशन मिनिस्टर ऐं सिविल एविएशन जी अथॉरिटी वारनि जेको बयानु ॾिनो आहे उन्ही जे मथां तव्हांजी ऑडिट थियणु घुरिजे। जेको तव्हां हिकु फेक डिग्री वारो कम्युनिकेशन मिनिस्ट्री ॾेई करे उन्ही खे विहारियो आहे, उन्ही जे मथां तव्हांजो ऑडिट थियणु घुरिजे। तव्हांजे एनर्जी मिनिस्टर जे मथां ऑडिट थियणु घुरिजे। फूड एंड सिक्योरिटी मिनिस्टर जे मथां जेको हैरान परेशान आहे अटो महांगो कीअं थियो ऐं कणिक काॾे वई। ॾिसो, ऑडिट थियण जी ॻाल्हि आहे न त पोइ स्टार्ट जेको आहे चवंदा आहिनि न, जेकॾहिं नेकी शुरू करणी आहे या इंसाफ़ शुरू करणो आहे, घर खां शुरू कयो। तव्हां हिकु जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जे नाले सां आया हो न, त इंसाफ़ तव्हां पहिरियों पंहिंजी कैबिनेट खां स्टार्ट कयो। फॉरेन फंडिंग केस में तव्हांजी जेका केसिस खुलिया आहिनि ऐं जेके तव्हां जूं रिलेशनशिप ज़ाहिर थियूं आहिनि उन्हनि जी पहिरियों क्लैरिफिकेशन ॾियो। तव्हांखे हिकु सिंध गवर्नमेंट ई ऑडिट जे लाइ नज़र थी अचे, तव्हां ऑडिट शुरू कयो त पहिरियों BRT जे लाइ ऑडिट शुरू कयो। तव्हां ऑडिट शुरू कयो त तव्हां पंहिंजे जेके कैबिनेट में वेठा आहिनि मिनिस्टर उन्हनि जे मथां तव्हां ऑडिट शुरू कयो। ठीकु है, तरीक़ो न हूंदो आहे। जी जयप्रकाश साहब, अगर सिंध हुकूमत जे 1 अरब रुपयनि जी अगर ऑडिट थिए त गुज़िरियल साल जेको अली ज़ैदी चवे थो त 44 अरब रुपया असां ख़र्च कया नालनि ते, अवां सम्झो था त इन ॿिन्हिनि पैसनि जी ऑडिट थियणु घुरिजे? अदी जगह ॻाल्हि कई करे तव्हां सिंध जी सूरतहाल ॾिसो, तव्हां सिर्फ़ु ब्लेम गेम करे करे पंहिंजे पाण खे कंहिं बि मसइले खां आजो नथा करे सघो। सिंध में जेकॾहिं तव्हां अॼु वञो त सिंध में जेके स्कूल आहिनि, स्कूल में हाणे महिनत पढ़णु शुरू कयो आहे। सिंध में एॾी त माना हाणे लिटरेसी रेट वधी वियो आहे, हाणे माण्हू ॿार पढ़ण वारा नथा मिलनि, हिननि वटि हाणे असां वटि महिम पई पढ़नि, हाणे असां जानवरनि पढ़णु शुरू कयो आहे। तव्हां जेकॾहिं वञो की जेकॾहिं के हॉस्पिटल में वञो त उते तव्हांखे हॉस्पिटल में बेड नज़र न ईंदा। तव्हां जेकॾहिं अञा बि तव्हां वधीक वञणो वञो त छरपाकल वञो, उते तव्हांखे पीअण जे लाइ वॾो अगरि डैम नज़र ईंदा जे माण्हू मिठो पाणी जो मिले। अदी तव्हां हिकिड़ी ॿुधायो, तव्हां वफ़ाक़ ते ब्लेम कयो, तव्हां करे सघो था, तव्हांजो जाइज़ हक़ आहे। पहिरियां तव्हां पंहिंजे घर खे सीधो कयो। सिंध जे माण्हुनि जी जेको तव्हां बुरी हालत कई आहे, सिंध जे माण्हुनि खे तव्हां जेको तव्हांजी हुनजी एजुकेशन ख़तमु कई आहे, सिंध जे माण्हुनि सां जेको हींअर ज़ुल्म आहे, 7 अरब जो रोशन प्रोग्राम थियो आहे ऐं तव्हां वेंदव सोलर लाइटूं सॼी सिंध में 7 अरब जूं लॻियूं आहिनि, नज़र हिकिड़ी बि नथी अचे, सिर्फ़ु कागज़नि में लॻियूं आहिनि। ॾिसो अरी तव्हांखे जेके सूबनि खे जेकॾहिं पंहिंजो फंड मिलनि था NFC तहत, उन्हनि जो तव्हां सही इस्तेमालु न कंदाऊं त सिंध अञा पोइ तव्हां करे छॾी आहे। मां चवां थो तव्हां सिंध खां भॼण थियो। सिंध जे माण्हुनि तव्हांखे वोट ॾिए थो। असांखे ॾाढो ॾुख थो थिए त पीपल्स पार्टी गुज़िरियल 12 साल हले पई, अॼु स्कूल में वञो त टीचर कोन्हनि, अस्पताल वञो। जयप्रकाश साहब हिकु दफ़ो कराची वारे मामले ते अचूं था पिया, ऐं काल जेको मींहुं वसियो ऐं नालनि जो मामिलो हुयो, त 44 अरब रुपया अली ज़ैदी किथे ख़र्च कया, कहिड़ा कहिड़ा नाला उन साफ़ कराया, ऐं हिन साल छा वरी ॿीहर 44 अरब रुपया ख़र्च करणा आहिनि छा? लास्ट ईयर त असांजो जेको वफ़ाक़ी अली ज़ैदी साहब उन क्लीन कराची जे नाले सां पंहिंजो ज़ाती हैसियत में
ऐं उन्हनि खे डोनेशन मिली, उन में 9 अरब उनखे डोनेशन मिली, जंहिंसां उन नाला साफ़ कराया। ॾिसो, इहे नाला साफ़ कराइण छा वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे? जेकॾहिं वफ़ाक़ी खे ई नाला साफ़ करणा आहिनि न जयप्रकाश साहब 9 अरब या 44 अरब मूंखे ॻाल्हि मुकमल करणु ॾियो। मूंखे ॻाल्हि, जॾहिं वफ़ाक़ खे नाला साफ़ करणा आहिनि त पोइ वफ़ाक़ी सूबा वफ़ाक़ जो हलाए। जॾहिं तव्हां असीं अहिड़ी तरमीम जे हक़ में ई, त अहिड़ी तरमीम जे आड़ में तव्हां सिंध जो बेड़ो त गर्क न कयो। सिंध में अॼु कराची जी हालत ॾिसो, तव्हां लाड़कानी जी हालत ॾिसो, तव्हां नवाबशी हालत ॾिसो। अञा हिकु ॾींहुं बारिश पई आहे, अञा त बारिश शुरूआत ई न थी आहे। कल्ह असां इस्लामाबाद मां आया आहियूं, मां 2.5 कलाक में एयरपोर्ट खां वठी घर ताईं पहुतो आहियां। छा इहो सिंध हुकूमत कराची जी माण्हुनि खे इहो कुझु ॾिए थी? कराची हेठि महसूस ईअं था कराइनि त कराची पेरिस थी वियो आहे। पर तव्हां हालत ॾिसो, नाला साफ़ कराइण कंहिंजी ज़िमेदारी आहे? पहिरियां मां अॼु खां पुछां थो, चीफ मिनिस्टर जो कहिड़ो राइट त हुन सॉलिड वेस्ट मैनेजमेंट प्रोग्राम ठाहियो आहे? जॾहिं कराची में KMC बलदादी इदारो मौजूदु आहे, कराची में जॾहिं KMC मौजूदु आहे, तव्हां छो था KMC के अंडर में रखो? तव्हां कराची वाटर एंड सीवरेज बोर्ड जेकॾहिं इदारो मौजूदु आहे, तव्हां हुनखे छो अलॻि करे पंहिंजे CM जे अंडर में रखियो आहे? तव्हां बलदादी इदारा जेके ठहिया आहिनि, कराची जो मेयर मौजूदु आहे, त कराची जे मेयर खे तव्हां पंहिंजा उनखे पंहिंजो हक़ ॾियो। तव्हां ॿुधायो NFC जे वफ़ाक़ खे NFC करे थी त सूबनि जो कमु न आहे त हू पंहिंजे ज़िलनि खे, पंहिंजे शहरनि खे, पंहिंजा उन NFC ते उन्हनि खे बि हेठि डिवॉल्व करे उन्हनि खे पैसा ॾींदा, हू पंहिंजे इलाइक़नि में, पंहिंजे ज़िलनि में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे शहरनि खे हू साफ़ करे सघनि, माण्हुनि खे तैलीम बि ॾेई सघनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ब्लेम गेम मां कमु न हलंदो। तव्हां वफ़ाक़ ते ब्लेम जेका बि तनक़ीद जाइज़ आहे करण जो हक़ रखो था, पर पहिरियां तव्हांखे पंहिंजो घर सुधारणो पवंदो, माण्हुनि खे सिहत जो निज़ाम ॾियणो पवंदो, माण्हुनि खे तालीम ॾियणी पवंदी, माण्हुनि खे सिहत जो निज़ाम ॾियणो पवंदो ऐं सिहत जे निज़ाम सां दवाऊं जेके आहिनि उहे मनसूबे। डॉक्टर साहिबा, हीअ की दवाउनि जी क़ीमत वधी आहे, हीअ त अवां जी पार्टी छा इन हवाले सां को एहतिजाज कंदी? हे अवामी मसइलो आहे, कोविड जे करे हूअं ई दवाउनि में इज़ाफ़ो आहे, दवाऊं महांगियूं आहिनि, अवाम जी पहुच खां तमामु घणो दूर आहिनि। हींअर दवाऊं हिकु दफ़ो ॿीहर अगरि महांगियूं थी वेंदियूं त पोइ छा अवाम हाणे पेनाडोल ऐं पैरासिटामोल जी टेबलेट खां बि परे थी वेंदो छा? असां सभ खां पहिरियों त जेकी ॻाल्हि कई आहे मुंहिंजे भाउ, त उनखे मां थोरो क्लियर कयां त हिननि जे पंहिंजे इकोनॉमी सर्वे जे अकॉर्डिंगली जेका KP में एजुकेशनल गैप आहे उहो 30 to 40% आहे, जॾहिं त सिंध जो उहो गैप जेको आहे 15 to 20% आहे। त तव्हां उन में कंपेयर करे वठो त तालीम किथे तबाह थी आहे। 70 सालनि खां KP में तव्हांजी गवर्नमेंट आहे। डॉक्टर साहिब, छाकाणि त असां वक़्तु तमामु महदूद आहे, तालीम ते असां ज़रूरु हिकिड़ो मुकमल प्रोग्राम हिन ते कंदासीं। जेकॾहिं हॉस्पिटल जी जेकॾहिं तव्हां कंडीशन ॾिसो त मां ॿाहिरि न वेंदमि, मां पंहिंजे भाउ खे चवंदमि त हिकु दफ़ो मूंसां हली करे सिर्फ़ु इस्लामाबाद जे हॉस्पिटल्स खे विज़िट कयो, जेके असांजूं हॉस्पिटल्स आहिनि, पॉलीक्लिनिक ऐं PIMS हॉस्पिटल्स आहिनि, उन में तव्हां ॾिसो बेड्स जे छा हालात आहिनि ऐं उते वैक्सीनेशन या जेके दवायूं आहिनि जेके कोविड में ज़रूरी आहिनि उहे अवेलेबल आहिनि या न आहिनि, ऐं टेस्टिंग जेका आहे उहा टेस्टिंग कैपेसिटी असां केतिरी बिल्ड कई आहे। ऐं हिते असां ख़ुशियुनि जूं मिठायूं विरायूं था त असांजे मुल्क में जेको आहे उहो कोरोना जो घटि थी वियो आहे रेशो, कोरोना जो रेशो घटि न थियो आहे, असल में असां टेस्ट करण छॾे ॾिना आहिनि। त इस्लामाबाद में हिते ॾिसो त न दवायूं मुयसर आहिनि, न टेस्टिंग कैपेसिटी आहे, न ई बेड अवेलेबल आहिनि। जॾहिं त कंपेरिजन कयो असां हिन वक़्तु बि जेकॾहिं हिते ज़रूरत पए थी इस्लामाबाद में, ऐं असांजे हिकु मेंबर जे हस्बैंड जी तबियत ख़राब हुई त उनखे असां कराची खां मेडिसिन मोकिलियूं आहिनि। बलूचिस्तान में मेडिसिन अवेलेबल न आहिनि, असां उन्हनि खे कराची खां उहे मेडिसिन मोकिलियूं आहिनि, यानी सिंध जाथो जाथो असांखां कोई अप्रोच करे थो त असां उन्हनि जी बि हेल्प कयूं था। दवाउनि वारे मामले ते चओ त दवाउनि ते तव्हां एहतिजाज कंदो, कहिड़ी तहरीक हलाईंदो? बिल्कुलु, जेकॾहिं जेको बि अवामी मसइलो आहे उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो पेर पेते न रखंदी। जेकॾहिं अवाम जे लाइ असांखे इन कोरोना जी सिचुएशन में बि ॿाहिरि निकिरणो पियो, एहतिजाज करणो पियो, त असां अवाम सां गॾु आहियूं, असां इन में पोइते न थींदासीं। जीअं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि थी त असां न कोरोना जो ख़्यालु कंदासीं, न बारिशुनि जो ख़्यालु कंदासीं, न गर्मी जो ख़्यालु कंदासीं, असां अवाम सां गॾु रोडनि ते ईंदासीं। जी जयप्रकाश साहब, गुज़िरियल साल बि असां ॾिठोसीं त दवाउनि में इज़ाफ़ो थियो, पर पोइ वज़ीर आज़म आबिर कियानी जी जेका करप्शन वारो मामिलो हो उनजी इंक्वायरी कराई ऐं पोइ वरी दवाउनि जी क़ीमतुनि खे इज़ाफ़े खां रोके वियो। छा हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत
कोविड जे करे या ॿियनि मामलनि जे करे इहे कि दवाउनि में इज़ाफ़ो थियो आहे, इहा रक़म इहो मामिलो रोकींदी ऐं इहे दवाउनि में इज़ाफ़ो थियणु न ॾींदी, या वाक़ई इहो फ़ैसिलो थी चुको आहे त बसि हाणे कंहिं हर सूरत में दवाउनि में इज़ाफ़ो थींदो, पोइ आवाम ॼाणे ऐं उनजी सिहत ॼाणे? ॾिसो, जेकॾहिं दवाऊं महांगियूं थी वञनि हिन में त मां पहिरियां ई तव्हांखे वाज़े करे चुको आहियां त जेको इंटरनेशनल प्राइसिस जे करे महांगियूं थी वञनि। मुंहिंजी ख़ुदि बि ख़्वाहिश इहा आहे, मुंहिंजी ज़ाती राय बि इहा ई हूंदी त असां जेके हीअ सूरतहाल करोना जी सूरतहाल आहे हिन में कुझु अर्से जे लाइ दवाउनि जी प्राइसिस खे रोकियो वञे त जीअं माण्हू हिन जेका विबा पई हले ऐं जेको मैशियत जेको माण्हुनि जी जेका ज़ुगून हालत आहे उन जे मदद रखी करे कुझु अर्से जे लाइ हिनखे पेंट कयो वञे। पर ॾिसो, मसइलो इहो ई वापसि ईंदो त जेके प्राइवेट कंपनीज़ आहिनि, जेके दवाउनि जी कंपनियूं, जेके ठाहिण जी जेके दवा साज़ कंपनियूं आहिनि, या दवाऊं जेके ॿाहिरां इम्पोर्ट थियनि थियूं, उहे अगरि महांगी पवनि थियूं, उन खां पोइ छा वफ़ाक़ हिकु दफ़ो ॿीहर सब्सिडी था वञे, ऐं जेकर वफ़ाक़ सब्सिडी था वञे थो उन सब्सिडी खे मां नथो चाहियां। असांजी ज़ाती राय इहा आहे त सब्सिडी जो जेको चैप्टर आहे इहो हमेशह लाइ बंदि थियणु खपे। सब्सिडी जी आड़ में हिन सब्सिडी हिन खां अॻे बि हुकूमत ॾिनी आहे, उन में बि सब्सिडी में बि अॻे ठीकु आहे। मतिलबु तव्हां चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे दवाउनि जी जेका क़ीमत वधी आहे उहा हाणे वापसि न थींदी, छाकाणि त हाणे डॉलर वधी वियो आहे ऐं ॿिया मामला आहिनि। जयप्रकाश साहिबु, अव्हां जी वॾी महिरबानी। डॉक्टर शादिया साहिबु, अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां ॿिन्हिनि मोज़िज़ महिमाननि असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। नाज़रीन, इंसानी हक़नि जी तंज़ीम मूजिबि पाकिस्तान में हर रोज़ 11 ॿार जिनसी ज़ियादतियुनि जो निशानो बणिजनि था। गुज़िरियल साल जे आख़िरी 6 महीननि दौरान 1300 खां वधीक ॿारनि सां जिनसी ज़ियादती जा केस कया विया। खैरपुर जे इलाइक़े ठरी मीरवा में रिटायर्ड उस्ताद सारंग शरपिर इन कुधे अमल में मुलविस रहियो, जिन केतिरनि ई ॿारनि खे पंहिंजी जिनसी हवस जो निशानो बणायो ऐं उन्हनि जूं वीडियोज़ पिणु ठाहियूं। पर उनखां अॻु में कसूर जी ज़ैनब खे केरु थो विसारे सघे, जंहिंखे जिनसी ज़ियादती खां पोइ क़त्ल कयो वियो। हाणे मुल्क में कानून मौजूदु आहिनि, सख़्तु सज़ाऊं पिणु थियनि थियूं पयूं, पर इन कुधे अमल में न घटिताई थी थिए, न इहो रुकिजी सघे थो। आख़िर इन जा सबबु कहिड़ा आहिनि? छा इहो मामिलो सिर्फ़ु जिनसी हवस खे पूरो करण वारो आहे, या इन जा के नफ़्सियाती पासा बि आहिनि? इन ते ॻाल्हाईंदासूं ऐं ॼाण वठंदासूं। हिन वक़्तु असां सां गॾु प्रोग्राम में शरीक गुफ़्तगू आहे मुल्क जो नाले वारो नफ़्सियात जो माहिर जनाब डॉक्टर इनायत मक्सी साहब। डॉक्टर साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा डॉक्टर साहब, हाणे मुल्क में कानून बि मौजूदु आहे, असां ॾिठोसीं त सख़्तु सज़ाऊं पिणु थियूं ज़ैनब वारे केस में, ऐं ॿिया बि अहिड़ा केस थिया जंहिंमें फाहियूं पिणु ॾिनियूं वियूं, पर इहो मामिलो रुकिजे नथो। छा इहो मामिलो सिर्फ़ु जिनसी हवस ताईं आहे, या इन जा के ॿिया के महरकात बि आहिनि? तव्हां जेके अंग अखर ॿुधाया आहिनि उन्हनि ते में मां हिकिड़ो इज़ाफ़ो ॿियो बि करे थो छॾियां। अच्छा 2015 में अमेरिका जे अंदरि इन्ही क़िस्म जी हिकिड़ी तहक़ीक़ जस्ट लॉ डिपार्टमेंट पाण कराई, लॉ एंड जस्टिस डिपार्टमेंट। उन्ही जा अंग अखर आहिनि त 8 खां 11 क्लास वारा ॿार जेके आहिनि उन्ही में 35 लख ॿारनि जी खां पुछाणो कयो वियो। 7% उन्ही जे ॿुधायो त हुननि सां कंहिं न कंहिं स्कूल जे अंदरि कंहिं न कंहिं उस्ताद या उस्ताद जे कंहिं मददगार जिनसी छेड़छाड़ कई या जिनसी ॾाढाई कई। इहो थियो अमेरिका 2015। कैनेडा जो 2018 जो रिसर्च पेपर आयो आहे जेको शाया ई हाणे थियो आहे 2 महीना 3 अॻ में। उन्हीअ में इन्ही खां बि अंग अखर वधीक आहिनि। इहे 2 तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि। मां पंहिंजे हिकिड़े ॿिए मुल्क जो ज़िक्र करे छॾियां जेको असां वांगुरु ई हिकिड़े अध ग़ुलामी में रहे थो, ज़िम्बाब्वे। ज़िम्बाब्वे जा बि अंग अखर ड्रेजारींदड़ आहिनि। जवाब जेको तव्हां ॾियो, सवाल जेको तव्हां कयो था, हाणे मां उन ते अचां। ॿार सां ज़्यादती, नंढी उमिरि वारे सां ज़्यादती या जिनसी ज़्यादती, इहा हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको जदीद जेका साइंस आहे या हयातियाती साइंस आहे उन्हीअ जो हिन वक़्तु हिकिड़ो तमामु वॾो माहिर आहे डिक स्वाब। इन्ही माण्हू वटि के तक़रीबन 30 लख खां वधीक दिमाग़नि जा फोटू ऐं दिमाग़नि जा स्पेसिमेन पिया आहिनि। हू चवे थो त इंसान जी इहा हालत त हू कंहिं बि कमज़ोर सां, पाण खां नंढे सां या ॿार सां जेका जिनसी ज़्यादती करे थो, उहा कतई तौर ते अहिड़ी नाहे जंहिंखे सज़ाउनि सां ख़तमु करे सघिजे। उन वटि इन जा तमामु वॾा दलील आहिनि। हुन हिकिड़ो किताबु लिखियो आहे, यू आर यूअर ब्रेन।
उन्हीं मूजिबि हू चवे थो त इहा जेका रविश आहे इंसानी तारीख़ में बि मौजूदु आहे, इंसानी समाजुनि में मौजूदु आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु हिकिड़ो आयो आहे हाणे, असांखे जल्द ख़बर पइजी वञे थी, असां उन जो तदारुक करे सघूं था, जोगियूं सज़ाऊं ॾेई सघूं था, उन्ही जी तालीमकारी करे सघूं था। इन खां बि वधीक ॿारनि खे ऐं ॿारनि जे वालिदैन खे ॼाण ॾिजे त ही शइ हीअं आहे त ॿार, अकेलो ॿार कंहिं बि वॾे सां कतई तौर ते महफ़ूज़ कोन्हे जेकॾहिं हू घणो अरसो उन्ही वॾे सां अकेलो हूंदो त। तंहिंजे करे हुन ते नज़रदारी हुजणु खपे, तंहिंजे करे हुन जी सार संभाल थियणु खपे, अहिड़ा कानून हुजणु खपनि, अहिड़ी तालीम हुजणु खपे, ऐं जेको कानूनी सिरिश्तो पुलिसिंग जो आहे ऐं कोर्टुनि जो आहे उन्ही खे सख़्तीअ सां इन ते अमल करण जी ज़रूरत आहे, वरना न त अहिड़ा हाञा सॼे दुनिया में सॼी इंसान ज़ात सां थी रहिया आहिनि। जी अच्छा डॉक्टर साहब, जेका तव्हां ॻाल्हि था कयो त तालीम जी, त पोइ तालीम कंहिंखे, उन्हनि ॿार खे या जेको इहो हवस जो जेको निशानो बणाए थो, इन्हनि ॿिन्हिनि खे तालीम जी ज़रूरत आहे? इहा ॻाल्हि तव्हां जेका ॻोल्हे कढी, इन जो जवाबु ॿिनि हिसनि में हूंदो। हिकिड़ो हिसो ही आहे, हिते तालीम जो मतिलबु आहे समाजी तालीम। जी बिल्कुलु। समाजी तालीम जो मतिलबु इहो आहे त जेके मस्जिदूं मदरसा आहिनि, जेके स्कूल आहिनि, जेके हॉस्टल्स आहिनि, उते जेके ॿार रहंदड़ आहिनि, जेके ॿार स्कूल वेंदड़ आहिनि, मदरसे में पढ़ंदड़ आहिनि, मस्जिदुनि में वञी पढ़नि था, या किथे ट्यूशन सेंटर्स ते वञनि था, ट्यूशन्स पढ़नि था, उन्ही ॿारनि खे नंढपण खां वठी इन्ही ते सेंसिटाइज़ कजे, उन्हनि खे हसास बणाइजे त जेको बि अव्हां सां अहिड़ी ॻाल्हि करे, जेको बि तव्हांजे जिस्म जे अहिड़े हिसे खे छुहे या तव्हां सां का अहिड़ी हरकत करे त महिरबानी करे अचे घर में पंहिंजे वॾनि खे ॿुधायो, ऐं जेकॾहिं घर जो को वॾो करे त ॿिए वॾे खे ॿुधायो। हाणे इहा थी ॿार जी तालीम। वॾनि जी माना वालिदैन जी या घर में जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जी तरबियत इहा आहे त बाबा पंहिंजे ॿार खे घणो टाइम अकेलो कंहिं बि हिक सां अकेलो न छॾियो, भली उहो उस्ताद हुजे, भली उहो ड्राइवर हुजे, भली उहो घर जो ॿियो को भाती हुजे, पर अव्हांखे इहो सम्झणु खपे त इहा शइ मुमकिन आहे, ईअं थी सघे थो। सॼो मुआशिरो उन्हीअ जी तालीमकारी जी ॻाल्हि कयमि। हाणे अचूं था हुन माण्हूअ ॾे जेको तव्हां चओ था त सभु अहिड़ो कुधो कमु करे वेहे थो, हुनजी वहशत हुन खां इहो कराए थी, त सादो अर्ज़ इहो आहे त उन्ही जी तालीमकारी अहिड़नि मुआशिरनि जे वस खां वधीक आहे। उन्हनि खे जोगी सज़ा मिलणु खपे, हुननि खे ड्रिघे अरसे लाइ जेलुनि में रहणु खपे, हुननि जो समाजी तौर ते हिकिड़ो मिसाल बणायो वञे त उन्ही माण्हूअ खे महिरबानी करे उन्हनि सभिनी ॿारनि, ॿिया जेके ॿार हुन सां गॾु रहिया उते उन्ही स्कूल, तव्हां मिसाल तौरु इन्ही माण्हू सारंगशर खे खणो। अॼु जेकॾहिं तव्हां मूंखे चओ त मां इन्हीअ माण्हू जी स्केच हिकिड़ी ठाहियां, लिखां, ऐं सुभाणे उहो निसाबी तालीम में शामिल करे छॾियो त ए शागिर्दो तव्हांजो को बि उस्ताद हीअं थी सघेव थो, ऐं इहा शइ पोइ सॼे सभिनी ॿारनि जे ज़हननि में हुजे त बाबा को बि उस्ताद कंहिं बि वक़्तु अहिड़े वहशीअ जी शिकिल अख़्तियार करे सघे थो, त इहो तव्हां बचाव जो ज़रियो त करे सघो था, पर तव्हां मुआशिरे में ओचितो कंहिं बि सारंगशर, ओचितो कंहिं बि जावेद इक़बाल खे पैदा थियण खां रोके नथा सघो। अच्छा साहब, असां ॿार जी ॻाल्हि कईसूं, उनजे तव्हां उनजे वालिदैन जी ॻाल्हि कई, तव्हां जेको उन अमल में मुलविस माण्हू आहे उनजी बि ज़िक्र कयो। हाणे समाज ते इन तमामु तर सूरत हाल में समाज जूं कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं थियनि थियूं पियूं, ऐं हुकूमत जूं कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं थियनि थियूं पियूं त इन तरह जा जेके मामला थियनि पिया उन्हनि खे रोकजनि? ॾिसो, समाज ते पहिरियों त ज़िम्मेवारियूं छो थियूं थियनि ऐं हुकूमत जूं ज़िम्मेवारियूं छो आहिनि। जेके बि नौजवान आहिनि, जेके बि इन्ही उमिरि जा ॿार आहिनि, जिन जी उमिरि 6-7 सालनि खां वठी 13-14 साल आहे, ऐं उहे ॿार स्कूल्स में पढ़नि था, मदरसनि में पढ़नि था, या ट्यूशन सेंटर्स में पढ़नि था, उहे सभई ॿार जॾहिं ही सभु कुझु हुननि जे साम्हूं अचे थो त डिॼी वञनि था, परेशान थियनि था, ऐं जेकॾहिं हुननि सां घणो ईअं थींदो रहे त सुभाणे हे पाण बि ईअं करणु शुरू कनि, इन जा इम्कानात वधी वञनि था। इहो ज़िम्मेवारी जो मामिलो हिते अचे थो मुआशिरे जो, त मुआशिरे खे संभालणो पवंदो पंहिंजो पाण खे, त हुन में ॾाढाई ज़ुल्म ऐं वहशत जेका आहे उहा न वधे, उहा काबूअ में रहे। इहो जेको इन्हीअ में किरदार अचे थो हुकूमत जो, हाणे अचे थो। हुकूमत जो मतिलबु हिते आहे उतां जो SSP, उतां जो डिप्टी कमिश्नर, तालीम जो डायरेक्टर, ऐं उन खां पोइ सेक्रेटरी, ऐं पोइ तव्हांजी पार्लियामेंट।
ॾिसो इहे सभई गॾिजी जेसिताईं पाण पंहिंजी अवल तालीमकारी न कंदा, हर पार्लियामेंट्री मेंबर जेको आहे उहो पाण खां पुछे त हुन जा पंहिंजा ॿार केतिरा महफ़ूज़ आहिनि, ऐं पोइ हर SSP हर DC पाण खां पुछे त हुन जा ॿार केतिरा महफ़ूज़ आहिनि, ऐं पोइ उहो ॾिसे त हू पब्लिक जे ॿारनि खे, आम माण्हुनि जे ॿारनि खे केतिरो महफ़ूज़ करे सघियो आहे। सॼी सूरत हाल तॾहिं ई बदिलजी सघे थी इन्हीअ खे हिकिड़ो माण्हू हिकिड़े केस खे खणी करे रड़ियूं करे या इल्ज़ाम तराशी करे या मातम करे ख़तम करे नथो सघे। इहा शइ ईअं आहे। अच्छा डॉक्टर साहब, जेके साइकेट्रिक सोसाइटी आहे उन पंहिंजी रिपोर्ट में इहो चयो आहे त पाकिस्तान जी जेका घणी अक्सर आबादी आहे उहा ज़हनी दबाव जो शिकार आहे। अवां सम्झो था त इन ज़हनी दबाव जे करे इन तरह जा इन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके क्राइम आहिनि उहे इन करे थियनि था पिया जो असां ज़हनी तौर ते जेके आहियूं उहे दबाव जो शिकार आहियूं ऐं पोइ असां इन तरह जा अमल में मुलविस रहूं था। ॾिसो पाकिस्तान साइकियाट्रिक सोसाइटी जूं ॻाल्हियूं मुंहिंजे सिर अखियुनि ते, पर जेका जदीद साइंस आहे साइकियाट्री जी या नफ़्सियात जी, उहा जेको ॿुधाए थी उहो ही आहे त नफ़्सियाती मरीज़, ज़हनी मरीज़ या ज़हनी दबाव में रहंदड़ मरीज़, पोइ भली उहे डिप्रेशन में हुजनि, एंग्ज़ाइटी में हुजनि या ॿिए कंहिं बि नफ़्सियाती मर्ज़ जो शिकार छो न हुजनि, इहो यादि रखे छॾियो त इहे माण्हू जेके जिन्सी ॾाढायूं कनि था, इहे माण्हू जेके क़त्ल कनि था, इहे क़तई तौर ते नफ़्सियाती बीमारीअ जे करे ईअं नथा कनि, ज़हनी दबाव जे करे ईअं नथा कनि। ही डिघे अरसे में ईअं कंदा रहिया आहिनि, इन्हनि खे इन्ही मां लज़त अचे थी, इन्हनि ते का बि समाज पकड़ नथी करे, इन्हनि खे चङी तरह पकड़े ऐं सज़ाऊं न मिलियूं आहिनि, इन्हनि खे सज़ा जो को ख़ौफ़ कोन्हे को, हे इन्ही खे ग़लती नथा सम्झनि तॾहिं ईअं कनि था। तव्हां सोचे ॾिसो, सारंग जेको पकड़ियो वियो आहे ऐं जीअं लाकअप में बीठो आहे, पूरो हुनजो मेकअप थियल आहे, कपिड़ा साफ़ शफ़ाफ़ बीठा आहिनि, हो शीखुनि खे पकड़ियो कैमरा जे लेंस खे ॾिसी रहियो आहे। कैमरा जी लेंस इन वक़्तु असांजो मुआशिरो आहे, उन जी अखि आहे, हू मुआशिरे जे अखियुनि में अखियूं विझी चवे थो त तव्हां छा कंदव। सऊद मगसी उतां जो SSP आहे, हो चए थो असां हिन खे पकड़ियो आहे। सवाल इहो आहे, महिरबानी तव्हां इन खे पकड़ियो 24 कलाकनि में या 48 कलाकनि में, मास्तर हो, ॾोहारी त हो कोन जो को लिकी वञे हा, ऐं मास्तरनि जो बि लीडर हो, समाजी अॻुवाण बि हो, उन्ही माण्हूअ ते अव्हां जी पकड़ अहिड़े क़िस्म जी हूंदी जो रुॻी लाकअप में बंदि हूंदो त कुझु न थींदो। अव्हां खे इहो सम्झणु खपे त इहा नफ़्सियाती बीमारी नाहे। कंहिं बि किताब में, दुनिया जा जेके बि ॿ वॾा किताब आहिनि, हिकिड़ो ICD-11 आहे इंटरनेशनल क्राइटेरिया जेको WHO वारनि जो, ऐं DSM-5 अमेरिका जो, उन्हीअ में किथे बि इहो लिखियलु कोन्हे त हिन बीमारीअ में माण्हू वञी जिन्सी ॾाढायूं कंदो ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे शागिर्दनि सां ॾाढायूं कंदो त मां माफ़ी थो वठां, अहिड़ी का बि शइ कोन्हे का। इहो माण्हुनि जी पंहिंजी वहशत आहे, पंहिंजो ॾोहारी रवैयो आहे, जंहिंजो हिन मुआशिरे खे, हिन हुकूमत खे सदेबाब करणो पवंदो। इन खे बीमारी करार ॾेई इन जी जान आजी नथी करे। वॾी महिरबानी डॉक्टर इनायत मंगसी साहब। नाज़रीन, अवां डॉक्टर इनायत मंगसी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो त इन अमल में जेके माण्हू मुलविस रहनि था पिया उहो कंहिं बि ज़हनी दबाव जो शिकार न आहिनि, बल्कि उहे सालिम आहिनि, ऐं हाणे वालिदीन ते, उन्हनि ॿारनि ते, समाज ते, हुकूमतुनि ते इहा ज़िम्मेवारी पैदा थिए थी पई त उहे अहिड़ा अमल कनि, अहिड़ा कानून पास कनि, अहिड़ा रवैया पास कनि त जंहिंसां इहो अमल रुकिजी सघे। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।